कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़। ज़िले कश्मीर में अमन अमान जी बिगड़ियल सूरताल तोड़े शहर के मोअज़्ज़िज़ीन ऐं हिंदू वापारिन के भत्ते लाइ मोकिलियल पर्चिन में अॼु सुबुह जो गोसपुर में JUI अॻुवाण शौकत मलिक के पेट्रोल पंप ते अणॼातल हथियारबंदनि तरफ़ां कयल फायरिंग में मुलविस जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ JUI ज़िले कश्मीर के अमीर मौलाना शमसुद्दीन भेरी, जनरल सेक्रेटरी मौलाना जमालुद्दीन ओगाई, सैयद सुहेल अमन शाह, मौलाना खान मोहम्मद हाफ़िज़ रहीम बख्श लोलाई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करे पुलिस के नाअहली ख़िलाफ़ गोसपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई ऐं इहो ऐलान किया वियो त सुभाणे पूरे ज़िले के क़यादत जो कट्ठ कंदकोट के मरकज़ी ऑफिस में सॾाए पूरे ज़िले में एहतजाज करण लाइ लाहे अमल छोड़ियो वेंदो। उन मौके ते अॻुवाणनि कश्मीर पुलिस ते छिती तनक़ीद कंदे चयो त पूरे ज़िले के अवाम के ॾोहारी जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। कश्मीर ज़िले जो एक भी शहरी महफ़ूज़ न आहे। ॾोहारी ॾींहं ॾिठे रोड ते अची ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि खां पैसा गाॾियूं फुरे वञनि था। ॾींहं ॾिठो दुकाननि ते हथियारबंद खणी वापारियुनि खे यरगमाल करे लखे रुपया फुरिया वञनि था। केर भी रोकण वारो न आहे ऐं हाणे वरी भत्ताखोरी वारी नई वारदात ज़िले अंदर शुरू कई वई आहे, जंहिंमें इलाइक़े के मोअज़्ज़िज़ीन ऐं हिंदू वापारियुनि खे लखे रुपया भत्तो ॾियण जूं धमकियूं पियूं मिलनि। अॻुवाणनि SSP खे चेतावनी त बदअमनी जी वारदातुनि खे तुर्त बुझो ॾिनो वञे, न त पूरे ज़िले जे हर शहर में धरना हणी रोड ब्लॉक कया वेंदा।